अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद मां आहियां वंहिंजो पंहिंजो अदाकार लाला फयाज़। हिन टाइम मां मौजूदु आहियां सैदपुर शरीफ़ में दरगाह हज़रत साईं मुर्शिद आडे शाह बुखारी ऐं साईं गदा हुसैन शाह बुखारी जी मज़ार ते दुआ घुरण लाइ पहुतो आहियां। मौला तव्हां सभिनीनि खे आबाद रखे, सभिनीनि लाइ असां बि दुआ उहो आहियूं, मौला तव्हांखे ख़ुशि कंदो। साईं आडे शाह बुखारी जे हिन टाइम मां कदमनि में बीठल आहियां ऐं साईं जन जी मज़ार ते दुआ घुरी ॾाढो रम्ज़, ॾाढो लुत्फ़ु ऐं ॾाढो सुकून मिलियो। ऐं हाणे वेंदुमि साईं गदा हुसैन पाक जे रोज़े में दुआ घुरण लाइ। मुर्शिद जो दीदार करण लाइ आयासीं ऐं नसीबु हुयो, बाई चांस कंहिं कम सां हिन तरफ़ आया हो त काफ़ी वक़्त खां पोइ, लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में त 8 खां 10 साल खां पोइ मां हिते आयो आहियां। ऐं पहिरें बि ईंदा रहंदा आहियूं, लाइफ में मुंहिंजे ख़्याल में 2 भेरा पहिरें बि आयो आहियां ग़ालिबन, ऐं 3 भेरो अॼु आयो आहियां। ॾाढो सुकून आहे, ॾाढो मज़ो आहे। हाणे हलूं था साईं गदा हुसैन शाह जी रोज़े मुबारक में ऐं उते बि दुआ घुरंदासीं। सैदपुर शरीफ़ में मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे वरी अॻिते ॾेखारियूं था मंज़र। दोस्तों, जीअं त हिन टाइम असीं साईं गदा हुसैन शाह जी मज़ार में मौजूदु आहियूं। दुआ घुरी थी असांजो दोस्त गॾु आहे अब्दुल ख़ालिक मीतलो साहिबु, ऐं असां हिन टाइम सैदपुर शरीफ़ में मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे असां चयो दीदार करायूं मुर्शिद जो। ऐं गदा हुसैन शाह पाक जे रोज़े अंदरि असां बीठल आहियूं ऐं काफ़ी सालनि खां पोइ हिते अचणु थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में जॾहिं मां आयुसि त रोज़ो ठहियलु ई न हो। हाणे माशाअल्लाह तमामु आलीशान साईं पाक जो रोज़ो ठही चुको आहे ऐं अची करे ॾाढो लुत्फ़ु, ॾाढो सुकून, ॾाढो मज़ो मिलियो। मौला सभिनीनि खे ख़ुशि रखे। हीअ असांजे सिंध धरती जी हिकु वॾी हस्ती आहे, हिकु वॾो नालो आहे मुर्शिद गदा हुसैन शाह जी गदा शाह जी। तव्हांखे साईं पाक जे इस्म जी तस्वीर जो बि दीदार कराईंदासीं। साईं जन जी तस्वीर लॻियल आहे, तव्हांखे ॾेखारियूं। हीअ आहे असांजी सिंध धरती जो हिकिड़ो दिलरुबा शख़्सियत हुयो साईं। साईं जे रोज़े पाक जो कमु हले थो, ॿुधाइनि पिया दोस्त हितां जा। ऐं ॾाढो ख़ुशि इख़लाक़ सैयद हुयो ऐं साईं जन सां ज़िंदगी में हिकु भेरो मुलाक़ात थी हुई असांजी जंगल मलिक में, जिते साईं जन पंहिंजे मुरीदनि वटि ईंदा हुया। तालको बाड़ो यूसी जंगल मलिक, उते साईं सां मुलाक़ात थी हुई ऐं अॼु वरी नसीबु थियो आहे साईं जे रोज़े पाक में अची पहुता आहियूं। ऐं हाणे असां इजाज़त वठंदासीं। हीअ रोज़े पाक जो सैन मुबारक, साम्हूं कब्रिस्तान जो ॾेख। तमामु क़दीमी ॻोठ आहे सैदपुर शरीफ़। हे साईं जी खुई आडे शाह पाक की खुई आहे। आडे शाह बादशाह जी। हाँ साईं गदा शाह दीदार करा साईं साईं
अॾे छा उते थी आयो मां अंदरों ठाहे आयो वीडियो ॿीहर रिकॉर्डिंग करे। तो दोस्तों हयाती आहे त वरी अहिड़ा मेला अहिड़ी दुआऊं ऐं अहिड़ा नसीब असांजा थींदा त वरी हिन मुर्शिद जे दर ते ईंदासीं ऐं अॼु जो असांजो जेको ही ख्वाबु हुयो पूरो थी वियो। साईं जन जो दीदार कयोसीं। अव्हांजी वॾी महिरबानी अव्हां असांजो साथ ॾिनो। मुला